वजालना लकुम फीहा माइश ऐं ज़मीन में तव्हां जो असां मईशत बनाईसीं। उमल्लतुम लहू बिराज़िकीन न आहियो तव्हां उनखे रोज़ी ॾींदड़। अलाह खे तव्हां छा ॾींदव? अलाह खे का ज़रूरत आहे छा तव्हांजी? वल गनीयुल हमीद, उहो गनी हमीद आहे, बेपरवाह सारायल आहे, उनखे कंहिंजी बि कंहिं शइ जी ज़रूरत न आहे। ये भी हद फरमायो मा खलक़तुल जिन्न वल इंसा इल्ला लियअबुदून मा उरीदु मिनहुम मिन रिज़्किन व मा उरीदु अन युतइमून इन्नल्लाह हुवर रज़्ज़ाक़ु ज़ुल क़ुव्वतिल मतीन। अल्लाह तबारक व तआला वो रज़्ज़ाक़ आहे ज़ुल क़ुव्वतिल मतीन, वॾी क़ुव्वत जो मालिक आहे, सगारो आहे। रोज़ी जो इंतज़ाम सॼो अल्लाह से कयो आहे, असबाब हुन जा अल्लाह तबारक व तआला पैदा कया। ख़ालिक उहो आहे, मालिक उहो आहे। तख़लीक़ जो सारो निज़ाम अल्लाह तबारक व तआला बराह रास्त मुयसर फरमायो, मुक़द्दर फरमायो। बाक़ी उन जा असबाब वग़ैरह उहा जुदा ॻाल्हि आहे, उहे माण्हू इंतज़ाम कनि था। ऐं अल्लाह तबारक व तआला इन तरीक़े सां पंहिंजी मारिफत सेखारी फरमायूं अल्लाह ख़ालिक़ु कुल्लि शै। अल्लाह तबारक व तआला ई तव्हांजो हर शइ जो ख़ालिक़ आहे। भला जेकॾहिं अल्लाह खां सवाइ कंहिं ॿिए खे तव्हां ख़ालिक़ मालिक सम्झो था, क़ुल अरूनी माज़ा ख़लक़्तु मिनल अर्ज़, ॾेखारियो उन्हनि खे ज़मीन में का तख़लीक़ कई आहे, कंहिंजी का तख़लीक़ ॾेखारियो। यानी कंहिं बि शइ मादूम खे वजूद में आंदो हुजे, उन में सुनत ऐं कारीगरी करणु, उन में का तसरुफ़ात करणु, मेहनत मज़दूरी करणु, उहा हिकिड़ी ॿी शइ आहे। मेहनत मज़दूरी ॿी शइ आहे। मेहनत मज़दूरी वारो माण्हू ख़ालिक़ न हूंदो आहे, उहो हुनजो ख़ालिक़ त न चइबो। ख़ालिक़ आहे जेको अदम खां वजूद में आणे, मा फ़ौक़ल असबाब, उहो त रब आहे। अल्लाह खां सवाइ केरु आहे? फरमाई अरूनी अरूनी माज़ा ख़लक़ू मिनल अर्ज़ अम लहुम शिर्कुन फ़िस समावात इतूनी बिकिताबिन मिन क़ब्ल हाज़ा अव असारत मिन इल्म इन कुंतुम सादिक़ीन। तव्हां जेकॾहिं ॿिए कंहिंखे ख़ालिक़ सम्झो था, ॾेखारियो को दलील त हुजे, का इल्मी, का अक़ली, को नक़ली दलील पेश कयो। फरमाई असां हर शइ जेका आहे वज़नाए जी पैदा कई आहे। वजालना लकुम फीहा माइश, तव्हांजे लाइ हिन में मईशत, असबाब मईशत ठाहियासीं। तव्हां न आहियो उनखे रोज़ी ॾींदड़, अल्लाह तव्हांखे रोज़ी ॾिए थो। इन्नल्लाह हुव रज़्ज़ाक़ु ज़ुल क़ुव्वतिल मतीन मा मिन शैइन इल्ला इंदना ख़ज़ाइनु, काई बि शइ न आहे मगर असां वटि उनजा ख़ज़ाना आहिनि। वमा नुनज़्ज़िलुहु इल्ला बिक़दरिन मालूम, असां लाहियूं था अंदाज़े मुक़रर सां, मुक़रर अंदाज़ो आहे। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे उन कानून कुदरत सां उन शयुनि जो फैज़ान करे थो, जेको उनजी हिकमत जी तक़ाज़ा आहे उन सां पूरी, उहो अल्लाह ई ॼाणे थो। हर माण्हू जो रोज़ी बि अल्लाह तबारक व तआला लिखी आहे, उमिरि बि अल्लाह सां लिखी आहे, उनजी रिज़्क़ बि उनजो अल्लाह लिखियो आहे, उनजी शकावत सआदत बि अल्लाह लिखी आहे। इहो सॼो निज़ाम अल्लाह जी तरफ़ां आहे ग़ैबी। ज़ाहिरी असबाब उनजे लाइ मुहैया कयईं, इंसान खे असबाब सां जो वास्तो आहे, ताल्लुक़ आहे, तर्क असबाब नाहे करणो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इहा तालीम ॾिनी, सेखारियो तर्क असबाब जी मनफ़ी असरात अमली तौर सां ॾेखारिया। जीअं अचे थो रिवायत में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मदीने मुनव्वर में आया, माण्हू जॾहिं खजीन ते चढ़ी ताबीर नक़ल कनि पिया, मना कयो, छॾे वियो। जॾहिं उन्हनि छॾियो, नतीजो मनफ़ी निकितो।
खजूं उहे खस थी वयूं पोइ पाण फरमायूं न ईअं न कयो। हिन मतिलबु छा हिन जो इहो हुयो त उन्हनि खे तर्क असबाब ऐं अमल असबाब जी तालीम ॾिनी माना तव्हांखे तर्क असबाब न आहे करिणो, असबाब खे बरूकार आणणो आहे। जीअं फरमायो कल व तवक्कल, इहो तवक्कल जे ख़िलाफ़ न आहे पर असबाब खे बरूकार आणे पोइ हुनखे तवक्कल नहीं करे सके तो ज़ुमरे में शामिल करे सके। जी अचे तो कल व तवक्कल लेकिन साहबी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अर्ज़ कयो तो मूंखे से उठा जाम अल्लाह तबारक व तआला तवक्कल जो हुकुम फरमायो आहे। फरमाया इन्नल्लाह युहिब्बुल मुतवक्किलीन, अल्लाह ताला चाहींदो आहे मुतवक्किलीन खे, मोहब्बत रखंदो आहे उन्हनि सां। हाणे मां बि मुतवक्किल थियां थो, बजाए इन जी मां उठनि जी संभाल कयां, उन्हनि खे सांडे बीहारियां, उन्हनि खे इकाल कयां, पाणी छॾे ॾींदुसि, अलाह ते तवक्कल कंदुसि, इबादत कंदुसि बसि। फरमाईं न आहे, इहा माना हिन जी न आहे। फरमाईं कल व तवक्कल, अॻ में इकाल हण उन्हनि खे बंदि कर पोइ तवक्कल कर। असबाब जो तर्क जी तालीम न क़ुरान ॾिनी आहे न हदीस न हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। असबाब जो तर्क न आहे करिणो, अहिड़े क़िस्म जी इहा ग़लति सोच ऐं फ़िक्र, इहो ग़लति फ़िक्र आहे, इस्लामी दीनी फ़िक्र न आहे। असबाब खे बरोकार आणणु ज़रूरी आहे। अलाह से फरमाए थो तव्हांजे लाइ असां हिन में मईशत कई आहे, तव्हां न आहियो उनखे रोज़ी ॾींदड़, असां वटि मुंहिंजा खज़ाना आहिनि हर शइ जा, असां उनखे लाहींदा आहियूं अंदाज़े मुक़रर सां। अरसल रियाह लवाक़िया हलायूं आहिनि असां हवाऊं भरियल भरे हवाऊं असां हलायूं था। बार बरदार फाज़िला मिन अस्समाए मान, पोइ लाहियूं था आसमान खां पाणी, फास्क़ीनाकुम, पोइ असां पियारियूं था तव्हांखे इहो, तव्हांखे असां इहो पाणी पियारियूं था। वमान कुलहु बिखाज़िनीन, न आहियो तव्हां हुनखे ज़ख़ीरो कंदो, हुनखे तव्हां जमो करे न सघंदो। पाणी जमो करे रखी छॾियो, हुनजो खज़ानो कयो, टैंकू ठाहे पाणी रखो, बसि तव्हांखे पाणी जी ज़रूरत ई न थिए, ईअं न थींदो। तव्हां हुनखे जमो करे रखी न सघंदो पाणी, हले वेंदो पाणी बसि, वरी तव्हांखे ज़रूरत पवंदी पाणी जी। ऐं अलाह जो इहो निज़ाम आहे जेको हले थो, माना मां फ़ौक़ल असबाब, इहो निज़ाम अलाह जो आहे, उनजा तव्हां मसूल न आहियो, मसूल आहियो तव्हां मां तहतल असबाब जा। असबाब तव्हांखे मुहैया करणा आहिनि, इस्तेमालु करणा आहिनि। मां फ़ौक़ल असबाब उमूर सभु अलाह जे हवाले, उहो अलाह तबारक व तआला पाण उनजो निज़ाम संभाले थो। इन्ना नहनु नुहयी व नुमीत व नहनु वारिसून, बेशक असां जीअरूं था कयूं, मारियूं था, व नहनु वारिसून, असां ई वारिस आहियूं, पोइ हिते रहण वारा असां ई। इंतिज़ाम ज़िंदगी जो, मौत जो सॼो इहो अलाह जे हथ। दुनिया सॼी फना थी वेंदी, अलाह तबारक व तआला पंहिंजी कामिल सिफ़ात सां बाक़ी हूंदो। जेको बि माण्हू आहे, हर हिकु माण्हू मरंदो, कुल मन अलैहा फ़ान व यबक़ा वजहु रब्बिका ज़ुल जलाली वल इकराम। मतिलबु त हर माण्हू मरी वेंदो, हुनजी जेका बि कमाई आहे सा अलाह जे हथ में आहे बसि। गोया अलाह सी वारिस, वारिस हर कंहिंजो अलाह आहे। इन्ना लनहनु नुहयी व नुमीत व नहनु वारिसून, असां जीअरो था कयूं, मारियूं था, असां ई वारिस आहियूं। हर शइ अलाह जे हथ आहे, अलाह से उहो जारी करे। इन्नल अर्ज़ लिल्लाह युरिसुहा मन यशाअ मिन इबादिही, ॿिए हंधि अलाह सही फरमायो वलक़द अलिमना अल मुस्तक़दिमीन मिनकुम वलक़द अलिमना अल मुस्तअखिरीन। असां ॼाणूं था जेके अॻिते वधंदड़ आहिनि तव्हां, वलक़द अलिमना अल मुस्तअखिरीन, असां ॼाणूं था जेके पोइते रहंदड़ आहिनि।
असां अल्लाह जो इल्म मुहीत आहे। इन अल्लाह क़द अहात बिकुल्लि शैइन इल्मा। अल्लाह जो इल्म मुहीत आहे। अल्लाह जे इल्म जे अहाते खां कोई बि ॿाहिरि न आहे। अज़ल खां वठी अल्लाह तबारक व तआला खे हर शइ जो तफ़सीली इल्म आहे। उन जे मुताबिक़ दुनिया में उहो सॼो निज़ाम हले थो। जीअं हदीस शरीफ़ में अचे थो अव्वल मा ख़लक़ अल्लाहुल क़लम फ़क़ाल लहू उक्तुब। पहिरियों पहिरियों अल्लाह तबारक व तआला पैदा कयो कलम, पोइ चई उनखे उक्तुब, दिमाग़ तो अल्लाह से फरमाए लिख, चई छा लिखां? लिख जेको जो थियणो आहे थींदो सभु लिखो। अल्लाह तो फरमाए जफ़ल कलम बिमा हो काइन, कलम लिखी सुकी वियो जो कुझु काइनात थींदड़ आहे। जेका तक़दीरी जेके बि सिलसिलो आहे उहो निज़ाम आहे उहो अल्लाह तबारक व तआला लिखी मुक़ररु करे छॾियो आहे। अल्लाह तबारक व तआला वटि हर शइ जेका आहे अंदाज़ सां आहे, उन में काई बि तब्दीली न आहे। जीअं अचे थो सहाबा किराम पुछा कयो साईं जेकॾहिं हर शइ थी चुकी आहे त फफ़ीमल अमल या रसूल अल्लाह, पोइ अल्लाह जे रसूल बाक़ी अमल असां छो कयूं? हाणे सभु शइ थी चुकी आहे बसि। फरमायूं ईअं न आहे, ऐं मलू फकुल्लुन मुयस्सरुन लिमा खुलिक, तव्हां अमल कयो, तव्हां अमल कयो, तव्हां अमल जा मुकल्लफ़ आहियो। छो त अल्लाह से फरमाए थो मन यअमल मिस्काल ज़र्रतिन खैरन यरा व मन यअमल मिस्काल ज़र्रतिन शररन यरा। अल्लाह से कुरान शरीफ में अमाल जो बाकायदे अक़ीमुस सलात व आतुज़ ज़कात अमल सॼो अल्लाह तबारक व तआला तफ़सीली इजमाली तौर सां बयानु फरमायो आहे। तंहिं करे तव्हांखे अमल करिणो आहे, तव्हां मामूर इन ॻाल्हि जा आहियो। फरमाए मलू फकुल्लुन मुयस्सरुन लिमा खुलिक़, तव्हां अमल कयो, हर हिकु माण्हू खे अमल उहो आसान थींदो जंहिंजे लाइ उहो पैदा थियो आहे। हुनजो मुक़दर हूंदो जेको उहो ई फ्रीगिरी थींदो। जीअं अचे थो हदीस शरीफ़ में हिकिड़ो माण्हू आहे उहो जन्नत जे रस्ते ते हले थो, हलंदे हलंदे बाक़ी जन्नत ऐं हुनजे दरमियान हिकिड़ी बालिश था, हिकिड़ी बालिश था यानी हिकिड़ी गिराट। उनखे अहिड़ो हिकिड़े क़िस्म जो इनकलाब ऐं तसरुफ़ अचे थो त उहो अल्लाह से पनाह में रखे जहन्नम में हले थो वञे। हिकिड़ो माण्हू आहे जहन्नम जे रस्ते ते हले थो, हले थो बाक़ी वञी हिकिड़ी बालिश बचे थी। अहिड़ो हिकिड़ो उनखे अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ां करम ऐं फज़ुल थिए थो, उहो जन्नती बणिजी थो वञे। तंहिं करे जेको माण्हू ज़िंदा उहो अहिड़े क़िस्म जो फ़ैसिलो नथो करे सघे त जहन्नमी आहे, अहिड़ो आहे, नथो चए। इत्तहिमु रायकुम, फरमाए पंहिंजे राय खे तव्हां मुतहम कयो। अल्लाह आलम, अल्लाह ॼाणे थो केरु जन्नती आहे केरु जहन्नमी आहे। बहरहाल हिकिड़ो माण्हू ग़लति ॻाल्हि कंदो, ग़लति चइबो आहे, जुदा ॻाल्हि आहे, पर इहो फ़ैसिलो करे छॾनि त हे बसि जन्नती थी वियो, हे जहन्नमी थी वियो, हेड़ो आहे हेड़ो आहे, इहो ग़लति। अल्लाह खे ख़बर आहे अल्लाह तबारक व तआला वटि कहिड़ी शइ कहिड़े अंदाज़ में आहे, अल्लाह ई ॼाणे थो। फरमाए वल्लाहु यालम व अंतुम ला तालमून, अल्लाह ॼाणे थो, तव्हांखे का ख़बर न आहे। इंसान जो इल्मु जेको आहे बिल्कुलु कमज़ोर आहे, इंसान ख़ुदि बि कमज़ोर आहे, ख़ुलिक़ल इंसान ज़ईफ़ आहे। पर असां ॼाणूं था अॻिते वधंदड़नि खे पोइते रहंदड़नि खे बि ॼाणूं था। इन रब्बक यहशुरुहुम इन्नहु हकीमुन अलीम, बेशक तुंहिंजो रब सभिनी खे जमा कंदो, हिकमत वारो आहे।